हिते वांखे ख़बर ॾींदालूं। हैदराबाद में क़त्ल थियल बिलाल काका क़त्ल केस जा वधीक जवाबदार पुलिस गिरफ़्तार करे वरिता आहिनि। पुलिस जवाबदार अहमद यार खान ऐं मोहम्मद गुल खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस जो चवणु आहे त जवाबदारनि शुरूआती बयान में क़त्ल करण जी वारदात जो एतराफ़ कयो आहे। केस में गिरफ़्तार थियल जवाबदारनि जो अंग वधी 4 थी वियो आहे। हैदराबाद में क़त्ल थियल बिलाल काका क़त्ल केस जा वधीक जवाबदार पुलिस गिरफ़्तार करे वरिता आहिनि। वधीक अपडेट्स मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे हैदराबाद में सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर फेरोज़ बबर सां। फेरोज़, अपडेट कजो ही जेके गिरफ़्तारी थियूं आहिनि इन हवाले सां। जी बिल्कुल निदा, हैदराबाद पुलिस वधीक जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी दावा करे छॾी आहे। पुलिस तर्जुमान जो चवणु आहे त बिलाल काका क़त्ल केस में मुलविस जवाबदार मोहम्मद गुल ऐं अहमद यार खान खे गिरफ़्तार कयो वियो आहे ऐं जवाबदारनि शुरूआती बयान में क़त्ल जी वारदात जो एतराफ़ पिणु कयो आहे, जॾहिं त उन जो चवणु आहे त जाइ वारदात पुलिस खे हासिल शुदा वीडियो रिकॉर्डिंग ऐं मोबाइल डेटा मां साबित थियो आहे त इहे जवाबदार मुलविस आहिनि। उन जो चवणु आहे त तमामु जल्द ॿियनि जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। ठीकु आहे फेरोज़, अपडेट